अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज अस मौजूद आहियूं SR होटल, जो तमाम बेहतरीन क्वालिटी खाइण पीअण के हिसाब से बेहतरीन मसाला, ज़ायकेदार कढ़ाइयों, पीस टिक्का वगैरह। ये छेलो पान ॾिसो था, छेलो भी ताज़ो मन आर्डर मिलंदो आहे। ये तमाम बेहतरीन जो सर्विस किचन, ये असो तमाम सीनियर कारीगर मुश्ताक अली तमाम बेहतरीन बोर्ची आहे। सुभान अल्लाह। ये कढ़ाई जो कलर ॾिसो था तव्हां, ये वरी वाइट बिरयानी ठहे थी, तमाम बेहतरीन बिरयानी, वाइट बिरयानी भी है हिते। हर क्वालिटी अल्हम्दुलिल्लाह इन होटल ते मिले थी। बुकटी बिरादरी जो होटल है, मीरपुर रोड कॉलेज वट, तमाम बेहतरीन सर्विस। ही तनूर जा दोस्त जेके ताज़ी ऐं कड़क मानी, ही बैकग्राउंड में बाहर मैदान जिथे संदुल टेबल, ही VIP रूम है जिथे AC रूम भी इनके चयो वञे तो। अंदर ज़बरदस्त लोकेशन तव्हां पाण ॾिसो था, ही अंदरी लोकेशन है AC रूम जी। ज़बरदस्त माहौल, पुरसुकून, साफ़ सुथरो माहौल ऐं अहिड़ी क्वालिटी मां सम्झां थो ठुल में पहिरियों दफ़ो असां ॾिसूं पिया। तमाम बेहतरीन मेहनत है। जेको जहिड़े क़िस्म जो ऑर्डर ॾे, हर क़िस्म जी क्वालिटी जा खाधा, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, फलूदो, माओ, और चिप्स, समोसा, पकोड़ा, छेलो कढ़ाई, मटन कढ़ाई, ज़बरदस्त नमूने से पुरसुकून माहौल, ज़बरदस्त मेन लोकेशन मीरपुर बुलडो रोड से ऐं तालुके ठुल के अंदर ही तमाम बेहतरीन होटल, ज़बरदस्त। ही जो सो सेठ वेठो आ क्वार्टर ते। ही वरी जो बो जो हाल आ AC रूम को अलावा, ही उनकी लोकेशन तव्हां पाण ॾिसो था वधिक ज़बरदस्त। केॾी न मेहनत थियल आहे इन होटल सां, वॾी डेकोरेशन आहे। हिकु दफ़ो ज़िंदगी में तव्हां हिते ज़रूरु अचिजो, इंशाल्लाह हिकु दफ़ो ईंदव, बार बार ईंदव। अहिड़ो सुकून माहौल ईअं महसूसु कंदव ॼण असांखे अमेरिका जे होटल में वेठा आहियूं। ही अंदरियों हाल आहे, ज़बरदस्त लोकेशन पाण ॾिसो वधीक। ऐं इन मौक़े ते असां ठुल जे आर्टिस्टनि जी तरफ़ां असांखे हिकिड़ो फ़नी वीडियो करण जो भी मौक़ो मिलियो। वो भी तव्हां ॾिसंदो इन वीडियो जी एंड में, वीडियो एंड ताईं ॾिसंजो। ही वरी चपाती मानी है जेका तगारी ते पचे थी, तनूर जी मानी जुदा है। ज़बरदस्त कारीगर, तमाम सुठो माहौल, साफ़ सुथरो माहौल, हर शइ जी तव्हांखे क्वालिटी मिलंदी, साफ़ सुथरी बाक़ायदी सां। ही वरी चाय, बादाम चाय, कड़क चाय, दूध पती चाय, हर किस्म जी क्वालिटी है न, शुगर फ्री चाय। ही कढ़ाई असां भी खाऊं पिया अॼु। ये होटल वारे जे तरफ़ां असांजे मथां महिरबानी थियल आहे, उनजी महिरबानी आहे जंहिं असां आर्टिस्टनि जो मान मथे कयो, असांखे घुराए करे जेको इज़त बख़्श की, अल्लाह साईं उनखे उनजे कारोबार में कामयाबी विझे। ऐं इन ई मौक़े ते असां हिते फ़नी वीडियो भी ठाहियो आहे जेको एंड ताईं तव्हांखे ॾिसणो आहे। वॾी महिरबानी, लख थोरा। हाँ भाई खा, बिस्मिल्लाह। खावा तो ना मानी। वाह 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 वाह। अस्सलाम वालेकुम। हेलो, खैर खुश आहियो? खैर वाह सर, अर्ज़ु इहा जी त मां हिते बिरयानी भी खाधुमि, वरी हिकिड़ो माना हाफ घुराए पीतुमि। अच्छा हाणे बिल वरी जेको आहे वेटर ॾिस 130 रुपया, मूं वटि पिया कुल 100 रुपयो। अच्छा महिरबानी कयो, 30 रुपया जेकॾहिं तव्हां भरियो, नौजवान हो, मुंहिंजी भी अच्छी ॾाढी आहे, मां ज़िंदगी में कंहिंखे सुवाल न कयो आहे। माना 30 रुपये जे लाइ सुवाल कंदे भी मूंखे शर्म महसूस थिए थो। जे महिरबानी कयो, ये 30 रुपया भरियो। कोई मसलो न आहे, 100 रुपये ॾे सेठ खे तूं जी 30 रुपया मुंहिंजे लाइ चएसि, मां ॾिनी वञांसि थो। मौला ख़ुशि कंदी, तूं परेशान न, कोई मसलो ई न आहे। 30 रुपये जी ॻाल्हि आहे यार, अल्लाह ख़ुशि कंदी, अल्लाह। दुआ कर बस। साईं भरींदो त सही, न ईअं न क्वार्टर ते वञी मां शकी थियां। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कंहिंखो 30 वधारा घुरां थो। हा बा चओ तोखे, चयो त भरींदुमि न मां। मौला ख़ुशि कंदी। तूं वञ न, डिस्टर्ब कयो था, सेल्फी कढण ॾियो, कुझु आया आहियूं होटल ते, टिकटॉक ई नथा ठाहिण ॾियो असांखे। मज़ाक त नथा कयो न यार, मां यकीन कयो, शर्म थिए थो मूंखे। शर्म त मूंखे अचे थो हाणे। मज़ाक कंदा न हिकिड़ा माण्हू यार। तूं वञ बाबा, तूं चए त मां भरींदुमि, दिलि जाए कर तूं, भला मां हाणे कूड़ थो हणा तोसां? तूं भरी दे न यार, वञ भरींदुमि, जॾहिं चयमि त भरींदुमि न। टिकटॉक ड्राए छॾी असांजो। सेठ खे चवां न साम्हूं? हा बा, क़ुरान ते सेठ खे चओ भरींदुमि भरींदुमि, क़ुरान खणी चवां, ॾेसि पंचायत अबार चरिया माण्हू अबोज।
साईं घणो थियो बिल बाबा? वेटर हेॾे आओ। से 1830 रुपया घणो 1830 साईं? जी सर। साईं वो छोकरो न वेठो आहे वो सामो। अब तू नहीं दे? हा साईं वो अब आओ छोकरा तू ॾींदे न बाबा? बिल घुरे तो भाउ। अबा मां ॾींदो मां। हा हा मां हिन छॾियो जान चरे जी दिल जाए कर दिल जाए। ठीक है साईं वो ठीक है ठीक है साईं ठीक है। वरी भी दिल जाए कि हिकु दफ़ो अबा वो साईं तू ॾींदे न बाबा? साईं पक्का ॾींदव न बाबा? अबा हाँ कुरान ते मां ॾींदुमि यार वञ बाबा वञ। अबा छॾी नी के बिल मां ॾियां थो वॼाए छॾंदो यार मथो ई खाई 20-30 रुपए करे। तक साईं ठीक है साईं। ठीक है। घणो आवाज़ सेठ बिल? वेटर 1930 रुपया दीदी। 1930 सर। हाँ 1930 बोले तो बा न बाबा 1830 रुपया लाते हैं 100 रुपया पहिरों तो होटल ते बीठो आहियां चांहि पीती आहे हिकिड़ो केक खाधो 1830 रुपया ख़ैर ताई 1930 रुपया 1930 रुपया जेको मशहूर हो न थुलो हा उन जो अधु किलो छेलो खाधो ही 1830 रुपया पुछी वियो। हाँ 1830 रुपया 1930 देंदा सर। सर मांखे उन उते जी इलाज अॻियां अची ॾाढी था मांखे चई कुल मां ॾे हिन 10 रुपया अलाए 20 रुपया बिल वधीक मां चयो मां तुंहिंजा 30 रुपया बि ॾींदुमि। मांखे ईअं चयो हाणे मांखे कहिड़ी ख़बर तुंहिंजा 1830 रुपया बिल आहे। मां जो हिते तव्हां को बचा के तव्हां चयो हा मां ॾींदुमि हा मां उन ॾींदुमि। मांखे क़ुरानी अची चयो त मुंहिंजा 30 रुपया बिल खुटल आहे सेठ खे चयो मां हाणे अची ॾाढी था इलाज कर दो 30 रुपया हाणे अलाह अलाए कहिड़ी ॻाल्हि में राधी न हाणे मां त पंहिंजो मोकारो कयो भाउ हाणे मां काॾे वञा 1830 मां काॾे वञा बाबा बिल भरणो पवंदो सर तव्हांखे। पोइ हाणे जेकी थिए भाउ महिरबानी करे मां बि तव्हांजो पाड़ेसी आहियां हिते शहर में रहंदो आहियां मां सुञाणींदा हूंदा मूंखे मां नथा सुञाणियो सर तव्हांखे। सर मां शाइर सजाद मुसाफ़िर तव्हांजो ॼातल सुञातल वञो बाबा बाटा 3 ॾींहं थोरा सर मुंहिंजी इज़त आहे पंहिंजे माशरे में वञो ख़्याल वञो बाबा वञो वञो वठी वञो बाबा। कई आहे सर हुन मूंखे 30 रुपया चया न असांखे बिल न तव्हां बेफ़िक्र साईं महिरबानी कयो जेकी थिए न थींदो सर यार बादशाह खणी वञो बाबा। दो देखना भी समझो राखण जी ॻाल्हि के न कयो ईअं दा समझो ना तू देखना भी दो प्लेटा भी दो उस्ताद है देखे कितना देखना पे खणी तो सब दियोस वे थोड़े खरीद मांगे अच्छा ये पानी में बुक दे बस अदान छड़ा या कम करो न तो मां त करी कयो ई न कम यार होटल वयल में दो सरी प्लेटा हल पड़े उस्ताद बाटा वाटा साफ करे हेडो साफ करे मां हो अरे मां त करी कम कयो ई न आवाज़ छॾियो त सही न घणा ॾींहं करिणो आहे हिन में तो 5-6 ॾींहं पूरा लड़ी नहीं इनकी 100 1200 200 तारीख़ का मजदूर है अदा यार ॾिसो था न मुंहिंजी चङाई इहो ई त वॾो कल्ह जो दौर खे था चङाई न कजो शिकारपुर जे बोर्ड ते सही लिखियलु आहे चङाई जेको कंदो सम्झी विया हूंदो बसि दामाद इहा हालत थी अथव अची ॾाढी था मूंखे इलाज खे 30 रुपए में 1800 बिल बाते खुदा जे वास्ते के चङाई न कजो भाउ न त पोइ बाटा धोइणा पवंदव।